असां एक लावारसन जे शहर दादू में रहूं था। दादू ज़िलो एक अहिड़ो ज़िलो आहे जिते न कानून आहे न कानून नाले का शइ आहे। दादू ज़िले जी 11 लख आबादी आहे, पर ज़िले में थधो पाणी पीअण लाइ बर्फ़ बि ब्लैक ते विकिरो थियण लॻी। गरीब मिस्किन मज़दूर कहर जी गर्मी में थधो पाणी पीअण लाइ बि परेशान। ॿियो वरी दादू में तमामु घणो केमिकल जो खीर हले थो, जेको खीर न बल्कि ज़हर आहे। उहो केमिकल ज़हर इंसान जाननि लाइ ख़तरनाक आहे, जेको ज़हर खीर पूरे शहर में विकिरो पियो थिए। पोइ बि दादू इंतज़ामिया माल वठी शहरनि जी जानियुनि सां खेॾण लॻा आहिनि। दादू में केतिरियूं होटलूं केमिकल वारो खीर विकिरो थियण ते सील बि थी चुकियूं आहिनि। उन जे बावजूद बि उहे होटलूं पैसनि एवज़ कुझु कलाक में खुली थियूं वञनि। दादू इंतज़ामिया चंद पैसनि ते शहरनि जे जान सां सौदा पिया कनि। दादू शहरनि खे गुज़ारिश थी कजे त उन केमिकल खीर जहिड़ो ज़हर हलाईंदड़ होटलुनि जो बाइकाट कयो वञे, जीअं आवां जूं जानियूं बची सघनि। असां आला इदारनि खां मुतालबो कयूं था त केमिकल वारे चांहि ऐं खीर हलाईंदड़ इंसान जी जानियुनि जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे, जीअं इंसान जानियूं बची सघनि। कैमरामैन इब्राहिम जमाली सां गॾु ज़ाहिद अली लुंड, सिंध प्रेस क्लब, दादू।